चेलार में ॿ ॾींहं अॻु सोशल मीडिया ते हिंदू पंचायत ख़िलाफ़ नाज़ेबा अल्फाज़ इस्तेमाल कंदड़ जवाबदार की गिरफ़्तारी लाइ हिंदू पंचायत पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली में हिंदू पंचायत के अॻुवाणनि चयो त रामापीर के मेले दौरान श्री रामापीर महाराज बिरादरी समेत महेश्वरी बिरादरी ख़िलाफ़ नाज़ेबा अल्फाज़ इस्तेमाल कंदड़ दीपले वासी रमेश धाराणी के गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। सईद खान मोटरवे लोडर रिक्शा ऐं डंपर जो टक्कर थी पियो। नतीजे में लोडर रिक्शा ड्राइवर अजू बिरोही सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में शहदादकोट अस्पताल में तिबी इमदाद ॾियण बाद लाड़काणो अस्पताल रेफर कयो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची डंपर के तहवील में वठी छॾियो। गाजी खावड़ में 30 सालन का रोड ज़बून हाल हुअण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते सुल्तान जतोई के रहवासी अब्दुल गनी चांडियो, रज़ा मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि चयो त 30 सालन खां वधीक अरसो गुज़रण बावजूद गाजी खावड़ मेन रोड नाहे ठही सघियो। रोड ज़बून हाल हुअण सबब सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मेन रोड के जल्द तामीर कराए वञे। अहमदपुर के गोठ गोलो मेतलो में घरू अणबणता नौजवान फाहो खाई जिंदगी जो अंत आणे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पोतीअ जी सुञाणप 22 वरनि जे नजमदीन मेतलो के नाले सां थी। पुलिस मूजिब पोस्टमार्टम रिपोर्ट मिलण बाद वधीक जांच कई वेंदी। 12 रबीउल अव्वल की मुनासिबत से सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकरीबुनि जो सिलसिलो तेज़ थी वियो, जॾहिं त तालीमी इदारनि में भी जश्न ईद मिलाद नबी जो तकरीबूं वॾी अक़ीदत से मल्हाइण जो सिलसिलो जारी है। देह तोड़े परदे में आयल आलमे दीन नातख़्वाननि बिनी जहाननि के सरदार की शान बयान कई। रबीउल अव्वल तकरीबूं मानजन, काज़ी अहमद, जमाल शाह, मिर्णो, डिगड़ी के प्राइमरी स्कूल समेत ॿियनि इलाइक़नि में मुनक़िद कई वयूं। जश्न ईद मिलाद दौरान उलमा इकराम तकरीब में आयल शहरन के खिताब कयो त तक़वा ऐं सीरत नबी वारी ज़िंदगी गुज़ारण हर मुसलमान के ज़रूरी है।